पीरन जो पीर दस्तगीर महबूब सुभान। पीराने पीर वटे हिकड़ो मुरीद आयो साईं दिल चवे थी अज न मूं वटि रोज़ो खोलियो अचे त केॾो दिल ख़ुशि थींदी। साईं फरमाए तुंहिंजो रोज़ो खोलींदासीं तो वटि तुंहिंजी दावत क़बूल आहे। वरी ॿियो मुरीद आयो साईं अॼो को रोज़ो मूं वटि न खोलींदो। साईं फरमाए तो वटि रोज़ो खोलींदासीं। हाणे हिकिड़े जो घर ओभर ॿिए जो ओलह। हाणे सोचन पिया वेठल त साईं हिन वटि वेंदा हुन वटि वेंदा। मिसाल हिकिड़ो माण्हू हुयो मखदूम सादी मूसाणी ऐं ॿियो वरी हुयो हेॾो साईं शाह गोदड़े जो। हाणे हे वेठल पिया सोचन त साईं शाह गोदड़े वारे वटि वेंदा या हेॾे सादी मूसाणी वटि वेंदा। तेसी वरी हिकिड़ो टियों आयो उहो वरी हुजे केर पुटा सम्झायो साईं रोज़ो मूं वटि खोलजो दावत मुंहिंजी क़बूल अबा पुट तो वटि। तेसी वरी हिकिड़ो आयो हेॾो जो माना जो नसीराबाद पंजो वरी चोकर जो अची वियो छहों वरी लाड़काणे जो अची वियो। साईं सभिनी जी दावत क़बूल कंदा वञनि। हेठल माण्हू चक्कर अची विया त हाणे साईं जन वीता के वटि 100 माण्हू आया 100 ॼणनि दावत ॾिनी साईं जन 100 जेतु मुख्तलिफ तरफ मुख्तलिफ घर मुख्तलिफ गोठ मुख्तलिफ सभिनी जी दावत क़बूल फरमायो। टाइम बि हिकिड़ो अञा हलो मंझंदि जी मानी आहे त पोइ अॻिते पोइते रात जी मानी आहे त अॻिते पोइते थी सघे थी पर सिजल से जो त टाइम ई हिकिड़ो आहे रोज़ो खोलण जो वक़्तु ई हिकिड़ो आहे। हाणे मुरीद सोचनि पिया त साईं जन वेंदा के वटि रोज़ो के वटि खोलींदा। ॿियो ॾींहुं थियो त हिकिड़ो मुरीद आयो चई अल्हम्दुलिल्लाह साईं जन रात आया हुया असां वटि रोज़ो खोलियूं दुआऊं ॾिनऊं वॾी महिरबानी कई। ॿिए चयो मां कसम थो खणा क़ुरान जो त साईं जन रोज़ो मूं वटि खोलियो। वरी होॾो वारो नसीराबाद वारो साईं मां कसम थो खणा साईं जन मूं वटि आया। वरी हेॾो शाह गोदड़े वारो बाबा मां कसम थो खणा साईं जन मूं वटि आया। 100 ॼणनि चयो त साईं जन मूं वटि आया। त साईं जन जे साहबजादे सैयदना अब्दुल रज़ाक रहमतुल्लाह अलैह फरमायो झगड़ो न कयो साईं जन रोज़ो पंहिंजे घर खोलियो। अरे हे त अल्लाह जे वलियन जो शान आहे अल्लाह जे दोस्तन जो मान आहे जन खे या खैरात मिठे मोहम्मद करीम खां मिले थी। जेकरे मुस्तफा जे दर्जे गुलामन जो इहो कमाल आहे त खुद मदीने वारे साईं जो पंहिंजो